स्टेज ते वेठल मुंहिंजा सभु प्यारा दोस्त, मूंखे कुझु न आहे ॻाल्हाइणो, मूंखे सिर्फ़ु थैंक्स करणा आहिनि जिन दोस्तनि खे मूं ॾिठो पंहिंजी महफ़िल में शाम में। महताब अकबर राशदी आपा, आगा अहमद अब्दुल्लापुर साहब, शौकत हुसैन शोरो, साईं यार मोहम्मद शाह, अली अकबर मोर जो, न्याज़ पवार ऐं असांजो साईं कादिर बख्श मिठू, नाज़ साहिबो, नफ़ीस अहमद शेख नाशाद, अदी नज़ीर नाज़, फरहीन मुग़ल, ज़ुल्फ़िकार हाले फोटो, परवेज़ बांभण, फिदा हुसैन शाह, ज़ेब सिंधी, ज़ेब निज़ामानी, यासीन जूड़ेजो, इसाक मंगरियो, अदी सुरैया मखदूम, नसरीन अल्ताफ़, डॉक्टर इस्माइल कुंबर, डॉक्टर फारूक टालपुर, माकनशाह रिज़वी, ज़ुल्फ़िकार इस्मानी, भवन सिंधी, अयाज़ आलम, ताज जोयो, ग़ुलाम नबी सुमरो, वज़ीर मेमण, शेख अब्दुल्ला ऐं अब्दुल्ला मल्ला साहब, शाज़ेब बकड़ो मुंहिंजो बेहद प्यारो पुटु, एहसान राहू जो मुंहिंजो दोस्त, हाफ़िज़ अहमद दी इंडड़ ऐं रहमतुल्ला सान साहब, सिंपा जा शागिर्द हुआ जेके वेठा हुआ, ख़लील समो, जवाद आदिल, ग़ुलाम रसूल गर्ग, अदी फहमीदा जरवार, इसाक मंगरियो, अली अहमद जमाली, आगा क़यूम लाली, आगा सनाउल्ला ऐं सभ खां वधीक मूंखे जेके थोरा मञणा आहिनि उहे मूंखे रफ़ीक ईसानी साहब जा मञणा आहिनि। ऐं हिकिड़ी ॻाल्हि वक़्तु मुख़्तसिर आहे ऐं बिल्कुलु तव्हां सां घणो कुझु कोन ॻाल्हाईंदुसि, पर सची पुछो त ही जेको दोस्तनि ॻाल्हायो उन्हनि जा बेहद थोरा, पर पंहिंजो पाण खे कंहिं तरीक़े सां इन लाइक़ु नथो सम्झां त मूंसां शाम मल्हाई वञे या मूं जेको को वॾो खीर कारनामो सर अंजाम ॾिनो आहे उनजी वाखाण थियणु घुरिजे। हिकिड़ो ईअं वाटड़ू आहियां, वाट ॾींदे जेको कमु थींदो रहे थो त कंदो रहां थो, उहो मुंहिंजी दिलि आहे, मुंहिंजो इश्क़ आहे, हाले जे छा आहे, मुंहिंजो जुनून आहे, मूंखे का ख़बर कान्हे। ऐं मूंखे पंहिंजे नाले जी बैक सीटर आहियां, यूनिवर्सिटी में बैक सीटर हुअसि, फंक्शन्स में बैक सीटर रहंदो आहियां। मूंखे पंहिंजे नाले ख़ुदा जो कसम थो खणा, अकबर साहब वेठो आहे, रेडियो पाकिस्तान जे प्रोड्यूसर खां वठी रीजनल डायरेक्टर जे उहिदनि ताईं अल्लाह जो फज़लो आहे त पंहिंजे ACR पंहिंजे सलाहियतुनि या जेको बि मूं में थोरी घणी वर्क हूंदी त उनजे बुनियाद ते वधंदो पियो वियुसि। पर कॾहिं बि इहो अस्सलाम वालेकुम नसीर मिर्ज़ा कंपेयर हाज़ुर आहे, नसीर मिर्ज़ा ई हाज़ुर आहे, मूं में आदत न आहे। मूंखे पंहिंजी तस्वीर मूंखे सेल्फी ज़हर लॻंदी आहे, मूंखे केरु मूंसां गॾु फोटा कंदो मूंखे न वणंदी आहे। मूंखे चवां थो मुंहिंजी हिकिड़ी नंढड़ी आहे सुमाश, 5 मिंट हाणे ॻाल्हाईंदुसि। मुंहिंजी नंढड़ी हिकिड़ी जो नालो आहे सुमाश ज़हरा, उहा नंढड़ी हुई, उनखे रानी बाग घुमाइण वठी वियुसि। हू भोरड़े खे इतिफ़ा ॾींदे हुन ॾिठो त मूं हुन खां पुछियो सुमाश हीउ छा पियो करे, त चई बाबा भोरड़ो जेको टिप पियो ॾे इहो चवे पियो मूंखे छॾ। मुंहिंजी ज़िंदगीअ में हर फंक्शन में मुंहिंजी हालत इहा आहे त प्लीज़ बसि मूंखे छॾियो। मूंखे कंहिं बि शइ जी का ज़रूरत कान्हे। इन एप्लाज़ जे लाइ, तारीफ़ जे लाइ, ताड़ियुनि जे लाइ, कंपेयरिंग मुंहिंजे लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे त इत्तफ़ाक़ सां शेख अयाज़ साहब खे वाइस चांसलरशिप तां लाहे छॾियऊं। हीउ 1977, 78 या 79 जो को ज़मानो हो या शायदि 80 हुई। मास कम्युनिकेशन में पढ़ंदो हुअसि। मुंहिंजा उस्ताद जिन जे बारे में ज़रूरु ॿ अखर ॻाल्हाईंदुसि, मुंहिंजा उस्ताद जेके मोहतरम आहिनि उन्हनि मां जोहर हुसैन साहब जेको शियो सोशलिस्ट, प्रोफेसर करार हुसैन, पाकिस्तान जी अज़ीम शख़्सियत, उहो शिया ख़ानदान आहे, उहो चवंदो त शियो सोशलिस्ट आहियां, माना तक़रीबन सूफ़ी आहियां। त ईअं ई आहियां त शेख अयाज़ जॾहिं वाइस चांसलर थिया ऐं सबुकदोश थिया त हिकिड़े शागिर्द जी हैसियत में उन फंक्शन में ॾिस हल्का मेरे ज़ंजीर का जी तक़रीब हुई, उन में हिकिड़ी तमामु वॾी कंपेयर जंहिंजो नालो हिन वक़्तु न वठंदुसि, उन्हनि बि उन खां मुंहुं मोड़ियो, हू हुनजी कंपेयरिंग लाइ न आई। नतीजतन मुंहिंजे उस्ताद मोहतरम में शायदि मूंखे के कणा नज़र आया त मूं पंहिंजी ज़िंदगी जी पहिरीं कंपेयरिंग जेका आहे रखंदे शेख अयाज़ साहब जो उहो हल्का मेरे ज़ंजीर का जी महूरत हुई पाकिस्तान नेशनल सेंटर में, उन में मां कई कुझु हुन लिखी ॾिनी, कुझु कई। मूं ज़िंदगी में मूंखे शराब, बियर, सिगरेट, मूंखे का शइ कान पसंदि अथव। मूंखे किताब वणंदा आहिनि, कुरतुल हैदर, इंतज़ार हुसैन, जीअं शेख अयाज़, इमदाद हुसैनी, इहे मुंहिंजा रोल मॉडल आहिनि सिंधी अदब में, उर्दू अदब में। त मूं पहिरियों दफ़ो शराब जेकॾहिं पीतो त रईस करीम बख़्श निज़ामानी जहिड़ो माण्हू बाबा सक़ाफ़त हीअं ॾिनई गिलास त चयूं त हिन जो हथु मोटाईंदे त तोखे महफ़िल मां उथारे कढंदो, हिकिड़ो ढुक भरे छॾ।
उहो डुकु कड़ो ज़िंदगीअ में पहिरियों दफ़ा मुंहिंजे करे कुझु शराब जो डुकु भरियो त रेस करी निज़ाम हाणे ॾिनो ऐं मुंहिंजे ख़ुदा जो कसम मुंहिंजी छातीअ में छेड़ा लही विया। एॾो कड़ो हो, एॾो कड़ो हो, एॾो कड़ो हो जो ज़हर बि एॾो कड़ो न थी सघे। ख़ैर इहे त ॻाल्हियूं घणियूं थींदियूं। ऐं मूं चयो त शामुनि जो क़ाइल कोन हुअसि, न आहियां ऐं ऐलान थो करियां, वसियत थो कयां त हिन खां पोइ कॾहिं बि मूंसां का बि शाम कान हूंदी। हीअ रफ़ीक ईसाणी नज़रुल्लाह नियाज़ हुसैन ऐं स्टूडियो में वेठो हुअसि ऐं तस्करो ज़रूरु कंदुसि, छाकाणि त हिन खां पहिरीं ईअं न आहे त मूंखे माण्हू चवंदा आहिनि तव्हां अची महफ़िल जी सदारत कयो, कॾहिं कोन वेंदो आहियां, सतरी महफ़िल बि न थींदो आहियां, ख़ासि महिमान मां कॾहिं कोन थींदो आहे। मूंखे वणनि नथियूं इहे ॻाल्हियूं, मूंखे नथियूं वणनि ऐं छा करियां। त आउं स्टूडियो में वेठो हुअसि, उते रफ़ीक आयो, वेठो आहे साम्हूं, मूंखे अॻु में चवंदो रहंदो, मां चवंदो आहियां पोइ सोचींदासीं, पोइ ॾिसंदासीं। मूं अॼु ताईं एतिरनि दोस्तनि खे रिफ्यूज़ कयो आहे, पर गफ़ूर गुल अॼुकल्ह मूंखे ॾाढो पंहिंजो गहरो ॾाढो दोस्त सम्झंदो आहियां। त रफ़ीक उन जे साम्हूं चयो त तव्हां सां शाम आहे, मूं चयो सोचींदासीं, त उन चयो न, हा करे छॾ, नज़रुल्लाह नियाज़ हुसैन तोखे नालो अथई मौला अलीअ जो, आऊं मौला अलीअ नाले तां दश्त अलीअ खां सवाइ मुंहिंजी छा आहे। त आउं पंहिंजी ज़िंदगीअ में पहिरियों ई आख़िरी दफ़ो उहो जेको मूं हा कई त मुंहिंजी शाम जो ई जेको हिते सिताब थियो आहे, वक़्तु मुश्किल तूं फ़क़ति मुश्किल ख़ुशा खे यादि कर, दस्तगीरी तली मुर्तज़ा पाण ई कंदो। त मूं अव्हांखे ॿुधाइण थी चाहे हिकिड़ो नंढड़ो लतीफ़ो इहो त हिकिड़ो माण्हू हो मूं वांगुरु, उहो वियो पियो ख़ुदकशी करण जे लाइ, बेरोज़गार हो, रोज़गार हुनखे कोन हुयो। त उन ख़ुदकशी कंदड़ जे वेझो इज़राइल हज़रत इज़राइल साहिबु तशरीफ़ फरमा थियो त चयईं त इहो तूं केॾां थो वञी, तुंहिंजा त अञा ॾींहं मरण जा आहिनि ई कोन, तोखे त अञा जीअणो आहे। चयईं त न, आउं मरण थो वञा, त मां बेरोज़गार आहियां। त चयईं त तुंहिंजो त अञा मरण आहे कोन, तुंहिंजो साथ ऐं कब्ज़ न कंदुसि हींअर। त पोइ चयईं छा करियां? त चयईं हाणे ईअं त आउं तोखे हिकिड़ो नंढड़ो गुर थो ॿुधायां, उहो इहो आउं तुंहिंजो गुरू आहियां, तोखे गुर थो ॿुधायां त हीउ जेको माण्हू तूं हकीम थी वई, चई मूंखे हिकमत अचे ई कान थी, चई त जेको माण्हू तोखे तूं हकीम थी वेंदी मतिलबु खोल, ऐं को बि माण्हू तोखे हकीम जी हैसियत में वठणु अचे त तूं उन हकीम मरीज़ खे ॾिसण लाइ हलियो वञे। उहो मरीज़ जेकॾहिं आउं हुनजी सेरादीअ बि आहियां त सम्झजांइ त इहो बची वेंदो, पोइ तूं हुनखे मिठी चटाए छॾिजे, जीअरो थी वेंदो, बची वेंदो। ऐं जेकॾहिं आउं हुनजे पेरनि जे बि आहियां त ख़बरदार हुनजो इलाजु न कजांइ, उहो मरंदो, तूं बदनाम थी वेंदे, चइजांइ बाबा हीअ ॻाल्हि मुंहिंजे वस जी न आहे। हाणे हिकिड़े ॾींहुं उहो ख़ुदि इज़राइल हज़रत इज़राइल उन माण्हूअ जी अची सेरादीअ बीह रहियो, सम्झी वियो त अॼु मुंहिंजो साह कब्ज़ कंदो ई। हू फिरी पेरादीअ थियो, हुनजे घर वारनि ॾिठो, फिरी सेरादीअ थियो, फिरी पेरादीअ थियो, घर वारनि सम्झो त असांजो हकीम साहिबु चरियो थी वियो, हुनखे ॿधी रसियुनि सां सुम्हारे छॾियऊं। हाणे इज़राइल बाक़ाइदे हुन सेरादीअ खां साह कढियो त उन मरंदड़ माण्हू चयो त ऐं घर वारो आहे असुलु नंबर आहे, तव्हां मूंखे ॿधी मारायो आहे। त मूंखे गफ़ूर गुल ॿधी मारायो आहे ऐं मूंखे मारण वारो रफ़ीक ईसाणी आहे। ऐं आख़िरी ॻाल्हि कंदुसि त जेकॾहिं आउं कुझु ॻाल्हाए सघां थो, जेकॾहिं आउं इंतिहाई शर्मीलो राति जो आउं ज़ाल सां बि सुम्हंदो आहियां त बती ॿारे सुम्हंदो आहियां, मूंखे उन खां बि डपु लॻंदो आहे। त मुंहिंजी हालत इहा आहे त आउं मुंहिंजी जेका बि ज़िंदगी आउं अङण में कोन सुतो आहियां। 20 सालनि ताईं आउं पंहिंजी माउ सां गॾु सुम्हंदो हुउसि, जो मुंहिंजी चाची चवंदी हुई त तूं मरी वेंदे त तुंहिंजी क़बर ते लिखंदासीं त हिन क़बर में माउ जो यार सुतो पियो आहे। ज़िंदगीअ में ख़ुशी घणी न आहे, छो त वेझो का पदमणी न आहे, सीध सुरमो करे घणियूं आहियूं, पाण खे यार का वणी न आहे। मुंहिंजो हिकिड़ो गज़ल आहे जंहिंमें माउ जो तस्करो आहे त घिटीअ जे मोड़ ताईं साण हासीं, उन खां पोइ रतो छाण हासीं, न कोयल तूं केॾो कातलाना, न जे मुड़ंदीअ त बाबा ॼाण वियासीं। ऐं अजब ही प्यार हो अमां ई मुंहुं में, अजब ही प्यार हो अमां ई मुंहुं में, वरिया वरिया सुम्हंदा साण हासीं। मां जे ज़िक्र ते आउं आख़िर में थैंक्स करणु चाहींदुसि जिन मूंखे ॻाल्हाइणु सेखारियो आहे, जिन मूंखे लिखणु सेखारियो आहे। मुंहिंजी माउ शरीफ़ुन्निसा बेगम हुनजो नालो आहे, ऐं उन इंतिहाई मोहब्बत सां प्यार सां असीं नव भेण भाउर हुआसीं। मुंहिंजो 8हों नंबर आहे, मूंखां नंढी भेण आहे, पर आउं सम्झां थो त पंहिंजी माउ जो अज़ीज़ तरीन वेझो तरीन अलाए जे छो हुन मूंखे रखियो। ऐं आउं जेको कुझु बि आहियां, हीअ मुंहिंजी जेका शिकिल ॾिसो था उन वीचारी खे वार सुठा, पर हुनजो कद बदन शिकिल सभु आउं पंहिंजी माउ जहिड़ो आहियां, जहिड़ी मुंहिंजी माउ हुई हुनजो रूप आहियां तव्हांजे साम्हूं।
उन खां पोइ जेकॾहिं उन्हनि जा थोरा न मञींदुसि, जिन मुंहिंजी तरबियत कई आहे उन्हनि में सभ खां पहिरीं मुंहिंजो उस्तादु अलाह बचायो मंदरो आहे। उहो 7वीं क्लास में मुंहिंजो क्लास टीचर हुयो। उन मूंखे पहिरियों दफ़ो अहसासु ॾियारियो त आउं ख़ुशि किल आहियां। ऐं पुठियां वेहंदुसि त मूंखे उन चयो त तूं फ्रंट सीट ते वेहण वारो ॿारु आहीं, हिते तोखे न आहे सुठो, तोखे अॻियां वेहणु घुरिजे। उन खां पोइ हुन मुंहिंजो ध्यानु ॾिनो ऐं कुझु न कुझु पढ़ी लिखी वियुसि। मुंहिंजो तालीम ॾांहुं ध्यानु ॾियण वारो भुगड़ा मेमण जो हेॾां सईदपुर जे पासे जो आहे, अलाह साईं करियो हयात हुजे, उनजो नालो आहे अलाह बचायो मंदरो साहिबु। उन खां पोइ मूंखे पंहिंजो महबूब उस्तादु मिलियो जंहिंसां मूं इश्क़ कयो, हुन मूंसां इश्क़ कयो। पोइ ज़ेब निज़ामानी सां हुन शादी कई त मूं हुन चयो त हीअ ज़ेब मुंहिंजी जेका आहे पहाज आहे, हीअ मुंहिंजी दोस्त कान्हे। मुंहिंजो उहो उस्तादु मोहतरम आहे साईं निसार हुसैनी, जंहिंखां मुंहिंजा लख जनम क़ुर्बान। उन खां पोइ मुंहिंजो अज़ीम तरीन उस्तादु आहे जंहिं मूंखे लाल गुलाल कयो, मूंखे रंग में रंगे छॾियो। उन जी हस्तीअ जो नालो शेख अज़ीज़ साहिबु आहे। उहो मूंखे सिंध यूनिवर्सिटी में उस्ताद जी हैसियत में मिलियो। रेडियो पाकिस्तान ते हूअं त मुराद अली मिर्ज़ा साहिबु, ग़ुलाम हुसैन शेख साहिबु, ख्वाजा इमदाद, पर सही माना में जेकॾहिं मूंखे म्यूज़िक लवर कयो, मूंखे म्यूज़िक में आंदो, मूंखे म्यूज़िक जी सम्झ ॾिनी। अलाह जो करम आहे, मूंखे घणो कुझु आउं चवां थो त मूंखे न बि अचे थो, मूंखे सभु कुझु अचे थो, त उहो मूंखे ॾियण वारो हस्ती आहे मोहम्मद अनवर बलोच साहिबु, जेको चांद ज़ात जो अलाह साईं जो गरी खे रहमत करे। ऐं आख़िर में सिर्फ़ु हिकिड़ो तव्हांखे पंहिंजो नज़्म ॿुधाईंदुसि, पंहिंजी जाइ वठंदुसि। गुफ़्तगू करण खे त छा नथो करे सघिजे, छा चइजनि, कहिड़ियूं ॻाल्हियूं तव्हां सां कजनि। ऐं मुंहिंजो हिकिड़ो नज़्म आहे, एॾो ॿुधल सुधल पुराणो सुराणो काला बाग हुनजो उनवान आहे। त मूं पे चयो न घुरिजे न घुरिजे असांखे, न सपनो न गुल, त मूं पे चयो न घुरिजे असांखे, न सपनो न गुल, न मोल्हे न मोती अमुल, फ़क़ति जल सजल को अमर जल, सिंधुअ में पाणी इहा ई कहाणी। सितारा सितारा अड़ियो सितारा, असांजे नसीबनि जे नीरे उफ़क़ ते न तूं चमकंदे छा। कबूतर कबूतर अड़ियो कबूतर, मदीने जा प्यारा कबूतर, परनि में लिकाए सगोरे नबीअ खे, असांजो सनियो न पहुचाईंदे छा। त सिंधड़ीअ जो शहबाज़ बिट जो बिटाई, सन जो सनाई, ख़ुदा जी ख़ुदाई न तोखां घुरनि था फ़क़ति पंहिंजे दरिया में पाणी, इहा ई कहाणी।